इंशाल्लाह सब जागरूकता खत्म हो जाएंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब उनका गलियाजा साथियों अस्सलाम वालेकुम जी। दोस्तों तव्हां सभिनी भाइरनि खे ख़बर आहे असांजे ज़िले में जफरी खानदान ॿियो सैयद खानदान 50-60 सालनि खां वठी हिते जे आवाम ते हुकूमत कंदा आया आहिनि, पर आवाम जो को मसइलो हल न कयो अथनि। असां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जा शुक्रगुज़ार असांखे यकीन आहे त जेको असांजे सदर फारूक निगारी साहब बेनज़ीर साहब जे ख़िलाफ़ जेका साज़िश कई आहे सो इंशाअल्लाह ताला 3 तारीख़ ते तव्हां सभई भाइर तीर ते ठपो हुनखे नाकामयाब कंदा। कम वक़्त हूंदे बि हुन असांखे नौशहरे ज़िले में टाइम ॾिनो आहे। महिरबानी करे असांजो को बि उमेदवार जो नालो कोन्हे, असांजी काइद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आहे, असांजे उमेदवारनि जो निशान तीर आहे, को बि नालो कोन्हे। तीर ते ठपो हणी बेनज़ीर भुट्टो साहिब साथ ॾींदासीं। सतरानी सूबाई उमेदवार अमीर बख्शियाई बैठे ऐं असांजी भेण वालेकुम जी भुट्टो तव्हांजे जज्बे के सलाम। मशहूर आया रमजान के महीने में, रमजान के मुबारक महीने में आयो है 5 भेण जो इस्तक़बाल किया है पीपल्स पार्टी के पश्चिम सां फख्र है हाने उम्मीदवार आहे ऐं उम्मीदवार विरतो पार्टी के खातिर मंशूर के खातिर धरती के खातिर उम्मीदवार जो नालो आहे हाजी रहमतुल्लाह जेके 1988 में भी मुंतखब कियो, जेके गुलाम मुस्तफा खान जतोईअ जे मुक़ाबले में आयो आहे। मियां खालिद राजपर साहब जेके सैयद जफर अली शाह जे मुक़ाबले में आयो आहे। पोइ सूबे में असांजो अब्दुल सत्तार अब्बासी, अब्दुल हक भुर, अमीर बख्श राजपुर, गुलाम मुस्तफा भुगियो, मौला एम ऐं सब पीपल्स पार्टी जे निशान तीर ते आहे। याद रख बहन जो निशान, अवां जो निशान, सत्य जो निशान, तीर जो निशान आहे। मेरे साथियों ऐं अब्दुल्ला भुट्टो
सियासत है, हमारी सियासत काम की सियासत है।